शरम ॿूटी हिक सन्हे पननि ऐं गुलाबी रंग जे गुलनि वारो ॿूटो आहे। उनखे शरम ॿूटी उन करे बि चयो वेंदो आहे जो जेकॾहिं उन जे पननि या गुलनि खे हथ लाइजे त उहे कुमाटिजी वेंदा आहिनि। अॼु असां अव्हांखे शरम ॿूटीअ जे फ़ाइदनि बाबति ॿुधाईंदासीं। शरम ॿूटीअ में एंटी बैक्टीरियल, एंटी वेनोम, एंटी फर्टिलिटी, एंटी कनोलिस्ट ऐं एंटी डिप्रेसेंट समेत केतिरियूं ई अनोखियूं ख़ासियतूं आहिनि। डेमोक्रेटिक ख़ासियतुनि जे करे इन जड़ी बूटीअ खे पेशाब जे मुख़्तलिफ़ मसइलनि जे इलाज तौर इस्तेमाल कयो वेंदो आहे। जॾहिं त इहा पाइल्स, पैचिश ऐं ज़ख़मनि समेत मुख़्तलिफ़ तकलीफ़ुनि मां छुटकारो पिणु ॾींदी आहे। एंटी कनोलिस्ट ख़ासियतुनि जे करे इन जड़ी बूटीअ खे मिर्गीअ लाइ पिणु फ़ाइदेमंद सम्झियो वेंदो आहे। इहा जड़ी बूटी एंटी ऑक्सीडेंट्स ख़ासियतुनि जे करे इंसुलिन जी रतूबत खे वधाए शुगर जी सितह खे मुनज़िम करण में मदद ॾींदी आहे। शरम ॿूटीअ खे पाणीअ में पिसाइजे त इहा ॼमी रबड़ जहिड़ी बणिजी वेंदी आहे। इन जो इस्तेमाल सिहत जे हैरान कंदड़ फ़ाइदनि वारो साबित थिए थो। जन माण्हुनि खे जिस्मानी गर्मी घणी हुजे, घणो पघर ईंदो हुजे, गर्मीअ जे करे पेट में साड़ो, अखियुनि में बाहि ऐं दिमाग़ में बेसुकूनी हुजे ऐं हर वक़्तु बुखार महसूस थींदो हुजे त अहिड़े माण्हुनि लाइ शरम ॿूटीअ जो इस्तेमाल इंतिहाई फ़ाइदेमंद साबित थींदो आहे। शरम ॿूटी पेट ऐं जिस्म जी गर्मी ऐं पघर मां छुटकारो ॾियारे थी। जिस्म जी कमज़ोरी, थोरे थोरे कमकार में थकावट ऐं बेक़रारी महसूस करण वारे माण्हुनि लाइ शरम ॿूटी तमामु बहितरीन नुस्ख़ो आहे। इन जे इस्तेमाल सां माण्हू फौरी तौर ते चुस्त ऐं फुर्त थी वञे थो। शरम ॿूटी कुल्हनि, चेल्ह ऐं पुठीअ समेत सॼे जिस्म जे सूर मां जिंद छॾाइण जो बहितरीन इलाज आहे। इहा ॾंदनि समेत मर्दाणे ऐं औरताणे मसइलनि जे हल लाइ पिणु तमामु काराइती साबित थींदी आहे। शरम ॿूटीअ जो इस्तेमाल शुगर जे मरीज़नि जी शुगर बरक़रार रखण में मदद ॾिए थो ऐं उन्हनि खे जिस्मानी कमज़ोरीअ खां बचाए थो। शरम ॿूटीअ खे सिधीअ रीति इस्तेमाल कबो त इहा वात में चिंबड़ी पवंदी आहे। इन लाइ 50 ग्राम संगाड़ीअ जो पाउडर ऐं 50 ग्राम शरम ॿूटीअ खे मिलाए चांहि वारो अधु चमचो सुबुह ऐं शाम जो पाणीअ या खीर सां इस्तेमाल कजे त फ़ाइदा माणे सघजनि था। शरम ॿूटीअ जे इस्तेमाल जो को बि नुक़सान नाहे हूंदो। इहा औरतुनि तोड़े मर्दनि लाइ हिक जेतिरी फ़ाइदेमंद हूंदी आहे। उनखे शुगर तोड़े ब्लड प्रेशर जा मरीज़ इस्तेमाल करे सघनि था।